नाज़रीन, भरिया रोड में समाजी तंजीमुनि पारां अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें मरीज़नि जी अखियुनि जी चकास करे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वियूं। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मजीद कीरियो। जिते सरकारी इदारा फ़ाल न हुजनि, उते मिडिल क्लास ग़रीब मुस्तहिक माण्हू फ्री मेडिकल कैंपुनि ॾे रुख़ कंदा आहिनि। अॼु भरिया रोड में समाजी अॻवान चेयरमैन इताद वेलफेयर ट्रस्ट मोहम्मद आमिर आराई ऐं उन जी टीम जी अॻवानी में सैलानी ट्रस्ट जे ताउन सां फ्री आई कैंप लॻाई वई, जंहिंमें नौशर फरोज़, खैरपुर, लाड़काणो, मोरो ऐं शिकारपुर जे मरीज़नि वॾे अंग में शिरकत कई। फ्री मेडिकल कैंप जे माहिर डॉक्टर इब्रार तुनिये मरीज़नि जी चकास करे फ़ीको ज़रिए अखियुनि जो ऑपरेशन पिणु कया ऐं ग़रीब मुस्तहिक माण्हुनि खे अखियुनि जा बुड़ा फ़राहम कया। उन मौक़े ते अॻवाननि मरीज़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हीअं त हीअ अॼोकी कैंप जेकी असां हाणे आई आहे त हीअ सैलानी वेलफेयर ट्रस्ट जे ताउन सां असां हाणे आई आहे त जीअं ग़रीब मरीज़नि जो जेको वधि में वधि अखियुनि जो इलाजु थी सघे, जंहिंमें फ़ीको सर्जरी जेकी आहे पंहिंजो बिना टांके वारी वो कई वेंदी, जंहिं त तक़रीबन जेको आम माण्हू जे अगरि हीअ प्राइवेट हॉस्पिटल में कराए त उनजो ₹1,00,000 जो ख़र्चा। जी भरिया रोड में मुफ़्त जेको कैंप लॻो आहे, इन्ही में तमामु परे परे खां माण्हू आया आहिनि। इलाज मैं तो ऑपरेशन कराया, चेक करवाने वास्ते आई हूँ। अख लगनी चाहिए, क्यों नहीं लगनी चाहिए? गरीबों वास्ते लगनी चाहिए है। अब अख कराना, अख राणा। अच्छा, अख में नज़र घट आहे? हाँ, घट है, को न था ॾिसी सघूं। हाँ, लगी उन तॾहिं त आया हम। अच्छा, हाँ, किथां आया हो मां? असी चाही सलेबान। अख कराना पुट। अखियूं कराइणा आहिनि? हाँ। छा थियो? नज़र घट आहे? नज़र अंधी थी वई, अखियुनि खे इलाज न। पूरा गरीब रूंड हथ पेर हेॾो खखरी हेॾो। खखरी ॾांहुं? हा। अखि जी नज़र घट आहे? हा, घटि आहे, चए ऑपरेशन थींदी। चइनि ऑपरेशन थींदो? हा, हींअर हिते कैंप में अच्छा, ॾेखारे आई। सैलानी ट्रस्ट जे तरफ़ां जेका अॼु अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे, आमिर आराई जे ताउन सां तव्हां मरीज़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियो, तव्हांजे अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियो। हिननि जो इहो ई चवणु आहे त ग़रीब मुस्तहिक जेके अखियुनि जा मरीज़ आहिनि, उन्हनि खे जेको आहे अखियुनि में फुलनि जी बीमारी आहे या मुख़्तलिफ़ नज़र जी कमज़ोरी आहे, जेके शीशा वग़ैरह हिननि बि जेको आहे कैंप में ॾिना विया आहिनि। हिननि जो इहो ई चवणु आहे त ग़रीब इंसान जी वधि में वधि ख़िदमत कई वञे। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद कीरो, आवाज़ टीवी, भरिया रोड।